जी मां इन वक्त मौजूद हैं सखर के मसरूफ़ तरीन कारोबारी मरकज़ घंटाघर वाले इलाके में, जिते बरसाती थोड़ी ड्रेनेज जो पानी मिक्स थी वही तादाद में इतने बीठल है। तलाउन जी देख ॾेई रहियो आहे जो बरसाती पानी गंदो पानी आहे वो दुकानन में भी काहे पियो आहे। हिते इलाइक़े वासी तोड़े जेके ताजिरन उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तो उन्हनि जे कारोबार ते केतिरो असर पियो आहे, जेका घरेलू ज़िंदगी आहे उहा केतिरी मुतासिर थी आहे। इन सां गॾु तव्हांखे सखर के ॿियनि इलाइक़नि जो भी जिक्र कंदा हलूं तो सखर जो जेल रोड, पुराणो सखर, वसपुर मोहल्ला समेत कुरैशी गोड, नुमाइश गोड समेत ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उहे पिणु ड्रेनेज के गंदे पानी के वर चढ़ियल आहिनि। सखर घंटाघर भरिसां जो मेहरान मरकज़ आहे उहो पिणु गंदे पानी में बुॾी वियो आहे, जॾहिं गॾु उते दुकाननि में भी पानी बेजी वियो आहे। इन दुकानदारनि सां थोड़ी शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तो ओवरऑल जेको मुसलसिल जेके बरसातूं पवंदियूं पियूं, पब्लिक हेल्थ म्यूनसिपल इंतज़ामिया जी कहिड़ी कारकर्दगी आहे, पानी निकाल करण जे लाइ उन्हनि पारां कहिड़ा क़दम खयां विया आहिनि। मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, असां ही दुकान हिन महिल 3-4 फुट मथे कर चुका आहियूं, पोइ बि पाणी ही नथो निकिरे। असल में ही पाणी सॼो घंटाघर तां गरीबाबाद मां मथों अचे पियो। ही गटर लाइन सॼियूं बंदि आहिनि। इंतज़ामिया न गटर लाइन खोले थी, न भंगी मोकिले थी, जनरेटर जा पैसा खाए थी पई। जनरेटर हलाए थी 10 मिनट जो कमु आहे, लेकिन उहो सभु पैसा खाइनि था। जॾहिं पुछो चवनि था अधु कलाकु लॻंदो। कमिश्नर खे फ़ोन करे बीठा हूँ, चयो मां कलाक में साफ़ करायां थो, अधु में करायां थो, थिए नथो। ही 5 ॾींहं थियो हुते पाणी बीठो आहे। फर्नीचर सभु तबाह थी विया आहिनि दुकान जा। दुकान जो वॾो नुक़सानु थियो आहे। तव्हां मुंहिंजी दुकान में अंदरि वञी ॾिसो, घटि में 300 खां 400 पीस ख़राबु थी विया आहिनि। 10 खां 15 लख, हा 10 खां 15 लख जो माल आहे जो ख़राबु थियो आहे। गारमेंट्स वारा, बूट वारा, फोटू वारा, सभिनी जो नुक़सानु थियो आहे। टोटल जेके असां घंटाघर सराउंडिंग में आहियूं, गरीबाबाद वारा, मेहरान मरकज़ वारा, रुशना सेंटर वारा, टोटल जो नुक़सानु थियो आहे। साईं कारोबार त जेकी ॻाल्हि आहे हले थो नथो हले, पर जेको असांजो नुक़सानु थो थिए पियो हिन पाणी जे करे। बरसाती पाणी सां मसइलो न आहे, जेको नाली वारो पाणी आहे न, इन सां मसइलो आहे। पब्लिक हेल्थ वारा, म्यूनसिपालिटी वारा, इन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अलाए छा नथी अचे। वेदर ॿुधाए थो पियो त बारिशूं पवंदियूं, एतिरी शिदत सां पवंदियूं। असां आम माण्हुनि खे ख़बर पए थी, इन्हनि हुकुमराननि खे या इन्हनि डिपार्टमेंट वारनि खे ख़बर नथी पए जो पहिरियों थोरो इंतज़ाम करे वठनि। गाॾियूं मौजूदु आहिनि, उनमें डीज़ल विझाइनि था, लेबर मौजूदु आहे, सभु शयूं हिननि वटि अवेलेबल आहिनि। नथा कनि त सिर्फ़ु माना आवाम जी ख़िदमत वारो कमु कान था कनि। पाण अलाह बहितर ॼाणे छा मसइलो आहे। बाक़ी दुकानदारनि जो, कारोबारी माण्हुनि जो वॾो नुक़सानु थियल आहे। मुसलसल नुक़सानु पियो थिए। ग्राहक त भले अचनि पिया, न अचनि पिया, उहो त अलॻि मसइलो आहे, पर जेको हीउ नुक़सानु थिए पियो, फर्नीचर ख़राबु पियो थिए, माल ख़राबु पियो थिए, इहो वॾो असां सां मसइलो आहे। जहिड़ा असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि या लीडर आहिनि, उहे त अहिड़े एरिए में रहंदा आहिनि जिते अपर साइड आहे। अपर साइड में रहंदा आहिनि, हुते पाणी जो मसइलो आहे कान। नंबर 1। नंबर 2, मां मातम थो कयां ताजिरनि जे मथां, छो त सखर जी सबसे वधीक जहिड़ी बेड़लक आहे न, उहा इहा आहे त हिते सोशल एक्टिविटीज़ कान्हनि। अच्छा, माण्हू जे दिमाग़ में इहा ॻाल्हि आहे, अब सियासत जहिड़ो आहे उहो असांजो कमु न आहे, असां कारोबार करणु ईंदा आहियूं। ऐं मुंहिंजा भाउ सियासत खे बदनाम कयो वियो आहे। सियासत मीन्स छा आहे? सियासत जो मायना आहिनि दानाई, अकुलमंदी, यानी अकुलमंदी वारो कमु असां करणु नथा चाहियूं। सोशल मीडिया ताजिर छा था कनि? छा एहतजाज कयो आहे कॾहिं ताजिरनि? पंहिंजे दुकान तां लही रोड ते आया आहिनि कंहिंजे पोयूं? हिकु अधु माण्हू जहिड़ो वीचारो आहे जंहिंखे इहो जरासीम हूंदो आहे, उहो जाॻींदो आहे, पर हुन मां गॾु माण्हू न हूंदा आहिनि। जॾहिं माण्हू न हूंदा, कंहिं ॾींहुं के सखर बंदि थियो आहे, यानी के सोशल एक्टिविटीज़ जे करे, त बाबा असांजा इहे सोशल वर्क आहिनि, पाणी रुकिजे थो, असां हिकु ॾींहुं हड़ताल कंदासीं, असां दुकानूं बंदि कंदासीं। न, पर्सनल को मैटर हुजे त माण्हू रोडनि ते अचनि था। इंतज़ामिया त किथे आहे न। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, पाणी जेको आहे छड़ो बरसाति जो न आहे, हिन खां अलावा बि रोज़ाना गटर जेका बंदि थींदा आहिनि उन्हनि जो पाणी बि हिते हूंदो आहे। हाणे स्कूल बि खुली विया आहिनि, स्कूल जा ॿार, लेडीज़ जेका बि आहिनि, सभु हिन गलीज़ पाणी में ईंदा वेंदा आहिनि। ॿियो मसइलो इहो आहे त इंतज़ामिया असांजो जेको लोकल सिस्टम आहे उहो सफ़ा ख़तमु थी वियो आहे। हाणे जेसि ताईं इंतज़ामिया के कोई भी चंगे तरीक़े सां न, माना जेके डंडो ॾियण वारी ॻाल्हि हूंदी आहे, न ॾींदा, हे कुझु बि न कंदा। छो त बरसाति आहे का ॿी ॻाल्हि, त माना 8 ॾह 5 4 3 ॾींहं थींदी आहे। हिते त रोज़ु पाणी हूंदो आहे, सॼो घंटाघर तव्हां ॾिसो गटरनि जो पानी, जॾहिं बि तव्हां ईंदा तव्हांखे छड़ो पानी नज़र ईंदो, गलाज़त तां गलाज़त, ॿी का शइ ई न आहे। छो ड्रेनेज ते कमु न थियो आहे छा? ड्रेनेज ते कमु थियो आहे नी, तव्हां ॾिसो न मथे एतिरो ड्रेनेज, सॼो सखर शहर ड्रेनेज आहे, हिन खां वधीक छा कमु थी सघे थो। जी, तव्हां सिंध जे 3 नंबर वॾे शहर ऐं डिविजनल हेडक्वार्टर सखर
जी सूरत हाल ॾिठी सखर जा मसरूफ़ तरीन रोड इलाइक़ा चौक चौराहा ये पानी गंदे पानी बरसाती पानी जे लपेट में आहिनि। सखर जो पुरानो सखर हुजे, जेल रोड हुजे, घंटाघर, मेहरान मर्कज़ समेत ॿिया इलाइक़ा ड्रेनेज जे गंदे पानी ऐं बरसाती पानी जे वर चढ़ियल आहिनि। तंहिं करे घरेलू जेके सूरत सरगर्मियूं आहिनि उहे शदीद मुतासिर थियूं आहिनि। गॾु कारोबारी सरगर्मियूं बि मुतासिर थियूं आहिनि। सखर जे माइक्रो कॉलोनी वारे इलाइक़े में घर जी छित करण सबबि हिकु पीरसन औरत फौत थी विया आहे, जॾहिं त ॿ जेके घर भाती हुआ उहे पिणु शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इलाज लाइ सखर सिविल अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। मौसम त ख़ुशगवार आहे, पर जेका शहर जी सूरत हाल उहा इंतिहाई ख़राबु आहे, जंहिं करे शहरी तमामु घणा परेशान ऐं रब पाक खां इहे दुआ घुर रहिया आहिनि त बरसाति वारो जेको सिलसिलो आहे उहो रुकिजी वञे ऐं जेको शहर जो निज़ाम जेको डावांडोल थियल आहे उहो बहाल थी वञे। छो त सखर जी जेका ज़िले इंतिज़ामिया आहे, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे या वरी पब्लिक हेल्थ आहे, उहा मुकमल तौर ते नाकाम आहे शहर जो पानी निकाल करण में। जीअं ई बरसाति थिए थी पई त शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा पानी जे तलाउ जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल शहर जे ॿाहिराड़ी वारे इलाइक़नि में बि साॻी आहे। शहर जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि, घंटाघर वग़ैरह, उहे बि इन सूरत हाल खे मुंहुं ॾींदा। जेके ॿाहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उते सूरत हाल अञा संगीन आहे। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे त बिजली जी, त जीअं ई बूंदाबारी थिए थी त बिजली जो निज़ाम मुकमल तौर ते डावांडोल थी वञे थो, बिजली बंदि थी वञे थी ऐं इलाइक़े वासी बिटे अज़ाब खे मुंहुं ॾियनि था पिया। ज़िले इंतिज़ामिया, डिविजनल इंतिज़ामिया खे घुरिजे त बरसाती पाणी, ड्रेनेज जो पाणी निकाल करण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि त जीअं शहरनि में पैदा थियल बेचैनी ऐं परेशानी वारी लहर ख़तमु थी सघे। कैमरामैन सज्जाद संजरानी सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।